कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट वर्कर जो जनरल बॉडी इजलास कराची जे हिक मक़ामी होटल में थियो, जंहिंमें कराची जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां मेंबरनि वॾी तादाद में शिरकत कई। इजलास जी सदारत के यू जे वर्कर्स जे सदर फवाद महमूद कई, जॾहिं त सीनियर नायब सदर अली सरवर इजलास जी बाक़ायदा कार्रवाई कई। फवाद महमूद जनरल बॉडी जे इजलास में शिरकत कंदड़ मेंबरनि खे PFU जे वर्कर्स जे एज़ाज़ में ऐं मक़सद ॿुधाईंदे चयो त मेंबरनि लाइ सिहत कार्ड जो अजरा तमामु ज़रूरी आहे। महांगाई जे हिन दौर में जिते टिनि महीननि खां साफ़ियुनि खे तनख़्वाहूं न मिलंदियूं आहिनि, अक्सर अख़बार मां साफ़ियुनि खे बग़ैर नोटिस जे कढियो पियो वञे। उन्हनि हालतुनि में हिकु सहाफ़ी प्राइवेट अस्पताल में पंहिंजो इलाजु कीअं कराईंदो? कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट वर्कर्स पंहिंजे मेंबरनि खे सिहत कार्ड जारी कंदे, जंहिं सां हर मेंबर पाकिस्तान जी हर वॾी अस्पताल में सालाना 50 लाख रुपयनि ताईं जो मुफ़्त इलाजु कराए सघंदो। इन मौक़े ते जनरल बॉडी जे इजलास में सदर जे यू जे वर्कर्स ऐं सीनियर नायब सदर सामी मेमण खे कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो सीनियर जॉइंट सेक्रेटरी मुंतख़ब थियण ते गुलनि जे गुलदस्तो पेश कयो, जॾहिं त हाफ़िज़ शान न्यूज़ सिंध जी सक़ाफ़ती चादर अजरक जा तोहफ़ा पेश कया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।